बादशाह वेठो जे खट ते झले तो चमाट हणे तो बादशाह जी टोपी विरांडे खां ॿाहिरि वञी पई। साईं अस्सलाम वालेकुम। हिन कचहरी में ढोलियो ख़ान मरी, फरमाश रमज़ान ख़ान मरी जी आहे। हाणे तव्हांखे असां ॻाल्हि हिकिड़ी ॿुधायूं था पोपट ख़ान जी। साईं हिकिड़ो अमरा हो जंहिंजो नालो हो पोपट। पंहिंजे घर ॿारनि खे चई त हाणे पोपट कमु न कंदो। पोपट वेही धागा वटींदो। ज़ाल खे चई मूंखे खट में ॿाहिरि कढी ॾे वण जे हेठूं ऐं धागा बि ॾेई छॾ, मां हाणे धागा वटींदुसि, कमु न कंदुसि। पोइ हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा जो थियो, हिनखे धागा बि मिलिया, खट बि मिली। धागा वेठो वटे। बादशाह जे कचहरी में भत अची थियो ॻोठ में जी। भत अची थियो ॻोठ में। कुंभर थां खणी आयो जी। के उठण ते, के गॾहनि ते, के घोड़नि ते कुंभर गॾ ॿधी गाह ॾेई भत खाई राग ॿुधी सुम्ही रहियो। पोपट थियो आधी राति जो जेको गॾ काहे वञी मैल ॿ लिका आयो झंग में। सुबुह थी आहे, सभु को उथियो आहे। पंहिंजे घोड़े खे गॾ खे गाह ॾियण वारो कुंभर उथे त गॾ आहे ई कोन, लभे ई कोन, गॾ लभे ई कोन। हे कुंभर पेर खणी मोटी अची हिनखे चयूं फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, तूं फ़क़ीर आहीं, धागा थो वठी, असांजो गॾ गुम थी वियो आहे, इहो ॻोल्हे ॾे। पोपट चयो साईं ॻाल्हि इहा आहे त गॾ तव्हांजो लभंदो त 10 रुपया वठंदोसांव। हिननि चयो 10 रुपया हींअर ई वठि, गॾ ॻोल्हे ॾे। मुंहिंजा भाउ पोइ हिन छा कयो, जिते गॾ लिका आयो उते हिननि खे वठी वियो। हिननि खे वञी चई दादा हाणे हिते ॻोल्हियो। हाणे साईं उते वञी ॻोल्हीन त गॾ हलाणनि में ॿधो पियो आहे। हाणे मुंहिंजा भाउ हिननि खां गॾ ॻोल्हे ॾिनई, 10 रुपया वठी आयो आहे पंहिंजे घर। हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा जो थियो आहे, बादशाह जी न्याणी हुजे वॾवर, आई आहे तड़ जे जाते वेंजी 9 लखो हार टंगड़ी में टंगे। हिन को हार विसरी वियो, हे वञी घर सुम्ही रहियो। शाम जो उथी आहे, कंध में हथ हणी, हार हिनखे हुजे कोन। तड़ वारी जात आई त हार हुजे ई कोन। ॻोठ जी हिकिड़ी पौड़ी हुजे, उनखे हार हथ अची वियो, हा खीसे में विझी वञी कन ते पटको रखी सुम्ही रही आहे। बादशाह जी न्याणी वञी माउ खे ॿुधायो, मां हार गुम थी वियो। बादशाह जी ज़ाल जेका हुजे बादशाह खे वञी ॿुधाई त हार गुम थी वियो आहे छोकिरी जो, हाणे इहो कीअं लभे। ज़ाल खे चई माठ कर, पोपट फ़क़ीर वेठो आहे, हिनखे घुरायूं था, हार केॾे वेंदो। नौकर हिकिड़ो मोकिलियईं त वञी पोपट फ़क़ीर खे वठी आ। हमरा वियो आहे पोपट फ़क़ीर वटि, चए तोखे बादशाह घुरायो आहे। पोपट फ़क़ीर बादशाह वटि आयो आहे। बादशाह खे पोपट चयो ॾे हवाल, बादशाह कबिला घुरायो अथई। चए पोपट मूं तोखे हिन जे लाइ घुरायो आहे त हार गुम थी वियो आहे, हाणे इहो ॻोल्हे ॾे। चए साईं हाणे सिजु लही वियो आहे, सुबुह जो असां हिन जो पेर खणूं त किथे आहे हार। मुंहिंजा भाउ पोपट जो घर, ज़ाल पुछा कसि ॾे ख़बर पोपट बादशाह छो घुरायो अथई। चए बादशाह घुरायो आहे, उन न्याणी जो हार गुम थी वियो आहे, हाणे इहो हार ॻोल्हणो आहे। चए पोपट ॻाल्हि ॿुध, ज़ाल थी चए त हो गॾ त तूं पाण लिका आहे कुंभरनि जो चोराए, हाणे तोखे हार जी कीअं ख़बर पवंदी, तूं फांसी चढ़ी वईं। पोपट खे सॼी राति निंड कान आई। मुंहिंजा भाउ हिते हुन जंहिं हार लिकायो हुजे पौड़ी, उन बि हार खणी 5 रुपया खणी पोपट जे रस्ते ते निमाज़ वक़्तु वञी वेही रही। पोपट खे अचिणो ज़रूरु हुजे बादशाह वटि। पोपट परियां अचे पियो, मुंहिंजा भाउ पौड़ी वेठी आहे रस्ते ते। पोपट पुछा कयो पौड़ी ॾे ख़बर छो वेठी आहीं रस्ते ते।
चए पोपट ॻाल्हि ॿुधो मूंखां ग़लती थी वई आहे हीअ हार अथई 5 रुपया अथई मुंहिंजी इज़त रख। चए पोड़ी हाणे इहो हार मूंखे ॾे तूं कन ते पटको ॾेई वञी सुम्ही रह पंहिंजे घर मां ॼाणा त बादशाह ॼाणे। पोपट छा कयो हार खणी बबरनि जी हिकिड़ी वॾी हुड़ी हुजे उते बबर ते चढ़ी वञी आखेरो हुजे कांवनि जो उन में वञी ॿधी क़ाबू करे बादशाह वटि वञी निकितो सलाम वालेकुम वालेकुम सलाम। बादशाह हिन खां पुछा कयो पोपट ॾे ख़बर हार। चए थई मूंखे फ़क़ीरनि ॿुधायो आहे त हिन पासे वियो आहे हार हाणे माण्हू मूंखे ॾे त मां पेर खणा। पोइ माण्हुनि जे पोयूं लॻा आहिनि जिते हार रखी आयो उते वञी बीठो त बाबा हाणे हेठि मथे ॻोल्हियो हिकिड़ो जो मथे निहारे त हार मथे पियो आहे आख़िर में कांवनि जे में। हमरा वञी लाहे आयो उहो लाहे खणी आयो हाणे अथई हार मिलियो पोपट खे। पोपट अॻियूं आहे ऐं अवाम पोयूं आहे ठक बादशाह वटि। बादशाह खे हार मिलियो बादशाह पोपट खे चयो चए ॻाल्हि ॿुध पोपट हाणे 4 माण्हू हिकिड़ा वठी आ मां खज़ाने जो दर खोलियां थो सिज लथे ताणी जेका दुनिया ढोइणी थी सा ढो पोइ मां खज़ानो सिज लथे जो बंदि कंदोमांइ। हाणे जी पोपट जो 4 माण्हू वठी विया ॿिटियूं पासरियूं हुजनि कंध थुला हुजनि उहे 4 मज़दूर वठी आयो हिननि खे जी पछाड़ी वारी भरी भरी तव्हां पंहिंजे घर खणी वञिजो। मुंहिंजा भाउ हिननि छा कयो अहिड़ा चरंबा हयूंसि जो पोपट जे घर दुनिया जूं राहूं लॻी वियूं। हाणे साईं हिते पछाड़ी वारी भरी भरी थी आहे बादशाह चाबी खणी आयो चए पोपट हाणे मां दरवाज़ो बंदि कंदुसि। हिन चयो पंहिंजे मज़दूरनि खे त बाबा भरी भरी खणो हलो भरी भरी वॾी खणी पंहिंजे ई ॻोठ विया खज़ानो बंदि थी वियो। मुंहिंजा भाउ हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा जो थियो आहे हाणे हिन जा पोपट जा हिते माड़ियूं महलातूं पियूं ठहनि जहिड़ो अधु बादशाह थी वियो। हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा जो थियो आहे दाल जो देगिड़ो हिन वारी ज़ाल चाढ़ियो वेठी हुजे पोपट लाइ कहिड़ी ॻाल्हि थो करे उहा ॾोही जेका हुजे दाल वारी वराए थी कंध में हणे पोपट खे। पोपट कंध कढाए ज़ाल खे चयो जे ज़ाल ॻाल्हि ॿुध मुड़ुसनि खे धक ईअं न हण बहान अॼु पोपट मरे ई मरे। चए पोपट ज़ाल चयो पोपट मां हथ जी उछारी हाँ धक तोखे लॻी वियो आहे ॿीहर न लॻंदी चए सुवाल ई पैदा कोन्हे अॼु पोपट मरे। पोपट साईं ठका वञी कयो साॻे बादशाह वटि बादशाह हिन खे भाकुर पाए ॾाढो मिलियो मानियूं खाराईंसि चाहियूं पीआरियईंसि। पोपट चयो अॼु कमु अहिड़ो कयां जो बादशाह बंदूक हिकिड़ी हणे वेठे वेठे मुंहिंजा भाउ बादशाह वेठो हुजे खट ते झले थो चमाट हणेसि बादशाह जी टोपी विरांडे खां ॿाहिरि वञी पई उन टोपी मूं कारो नाग थी थो निकिरई। वठ भेणा वठ नाग खे मारे विधऊं। पोपट ॿाहूं ॿधी बादशाह खे चवणु लॻो साईं ग़लती जी माफ़ी ॾियो मूं चइजेसि बादशाह सां ॻाल्हाईंदुसि त नाग हिन खे धक हणंदो बादशाह मुंहिंजो मरी वेंदो। बादशाह चयसि पोपट तूं मुंहिंजो भाउ आहीं तो मुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे अच ही इनाम अथई भरी दुनिया जी ॾिनईसि खणी वञी ज़ाल खे ॾिनई चए अचे ज़ाल हाणे ही 6 महीना वेठी खा ही भरी पोपट कमु न कंदो। चए पोपट तुंहिंजी मर्ज़ी आहे साईं हलंदे हलंदे पोइ महीनो गुज़रियो 2 महीना गुज़रिया वरी देगिड़ो चाढ़ियो वेठी हुजे पोपट लाइ छाते ॻाल्हायो उन ते वरायो आहे ॾोही छॾियईंसि। पोपट कंध कढाए ज़ाल खे चई ज़ाल ॿियो चकर तो धक आयो आहे अॼु पोपट मरे ई मरे। चए पोपट ईअं न कर मां हथ जी उछारी आहे ॿीहर तोखे धक न लॻंदो चए सुवाल ई पैदा कोन्हे अॼु मरे। ठका वञी बादशाह वटि कई बादशाह ॾाढा हिनखे भाकुर पाए मिलियो ॾाढियूं कयूं कचहरियूं। पोपट चयो अॼु कमु अहिड़ो कयां जो बंदूक हिकिड़ी हणे बादशाह। मुंहिंजा भाउ पोइ हिन छा कयो आहे
बादशाह पंहिंजे पलंग ते वेठो हुजे, हे बभकी ॾेई चरन वारी ॼुंडनि में वठी वठी थो छिकेसि विरांडे खां ॿाहिरि कढईंसि। जंहिं पलंग ते बादशाह वेठो हुजे उहा काम थी टुटे, डज़ थी वई त खट वञी ज़मीन वरितो। हीउ बादशाह को हथु कढी ॿाहूं ॿधी बादशाह खे चवणु लॻो, बादशाह खे भला हाणे तूं असांखे ॾे माफ़ी। मूं चयो जेसीं बादशाह खे ॿुधाईंदुसि तेसीं इहा काम टुटंदी, बादशाह मुंहिंजो मरी वेंदो। बादशाह हिन खे भाकुर पाए चढ़े, पोपट तूं मुंहिंजो भाउ आहीं, ॿियो चकर तो मुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे, अचे भरी थी दुनिया जी, इहा खणी वञ। मुंहिंजा भाउ भरी दुनिया जी खणी ठका वञी घर कयईं, ज़ाल खे वञी ॾिनई, चई हाणे 7 पीढ़ियूं ज़ाल खे जी वेठी खाए न, ऐं पोपट कमु न कंदो। चए पोपट तुंहिंजी मर्ज़ी आहे, नेठि कॾहिं फांसी चढ़ंदे मुंहिंजा भाउ, उहो ॾींहुं उहो ॾिहाड़ो। हिते जहिड़ो ही बादशाह तहिड़ो पोपट बादशाह थी वियो। मुंहिंजा जानी खारकूं विरहायूं 6, 2 खाधियूं मूं, 2 खाधियूं ॻाल्हि खणण वारे, 2 खाधियूं ढोले मरी, कल ॾिठो तूं ख़ुशि वेठा आई मुंहिंजा भाउ। वाह साईं वाह। इहो अथई पोपट फ़क़ीर। बेशक अलाह जेॾी वक़्तु राज़ी थो थिए न हा त का ॻाल्हि ई कान्हे। हाणे त अकबर बादशाह, तान हुसैन बादशाह, हाणे तान हुसैन बादशाह वज़ीर हो, बादशाह हो।